अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां सिटी रिपोर्टर आरिफ अली यूसुफ जी कैमरामैन जानी जुमानी सां। गरीब औरत रज़िया आबासी जेका पंहिंजे पुट जे ज़ुल्म ज़्यादतनि ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब पहुती, जिते हुन मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो पुट आज़ाद आबासी ग़लति माण्हुनि सां उथे वेहे थो ऐं ॾेती लेती करे रहियो आहे, जंहिं सबबु मां तंग अची चुकी आहियां। हाणे मूं में सिहत नाहे रही जो मां उन जो कर्ज़ लाहे सघां। हिन वधीक चयो त मां हिकु ग़रीब औरत आहियां जेको घर घर में पोरियो करे ज़िंदगी गुज़ारिया थी। मुंहिंजो को बि मदद करण वारो नाहे। बसि हाणे मुंहिंजो पुट सां को बि तालुक़ नाहे। जेके कर्ज़ी अथसि उहे पाण ॼाणनि, मूंखे तंग न कनि। हिन अहिड़ो बयानु मीडिया अॻियां रिकॉर्ड कराईंदे पंहिंजे पुट आज़ाद आबासी सां लातालकीअ जो पिणु ऐलान कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।